घोटकी में खबर आवाज शेयर कंदासी। घोटकी की अदालत चीफ इलेक्शन कमीशन इमरान अहमद शेख इलेक्शन ऑफिसर मता केस दाखिल करण जो हुक्म ॾिनो चुको आहे। अदालत वकील गुलाम रसूल मर्ची दाखिल दरख्वास्त ते चीफ इलेक्शन कमीशन इलेक्शन ऑफिसर खिलाफ केस दाखिल करण जो हुक्म ॾिनो चुको आहे। दरख्वास्त गुजार मौक़िफ़ इख्तियार कंदे चयो आहे त इलेक्शन कमीशन ऑफिस घोटकी इमरान अहमद शेख ए इलेक्शन ऑफिसर अब्दुल माजिद कलोहड़ो ऑफिस में यरगमाल पढ़ाए तशद्दुद करे मौत मार धमकी ॾिनियूं आहिनि। घोटकी मां इहा ख़बर अवां सां शेयर कई पिया। घोटकी जी अदालत चीफ इलेक्शन कमीशन इमरान अहमद शेख ए इलेक्शन ऑफिसर मथां केस दाखिल करण जो हुक्म ॾेई चुको आहे। अदालत वकील गुलाम रसूल मर्जी दाखिल दरख्वास्त ते चीफ इलेक्शन कमीशन ए इलेक्शन ऑफिसर खिलाफ केस दाखिल करण जो हुक्म ॾेई चुको आहे। दरख्वास्त गुजार मौक़िफ़ इख्तियार कंदे चयो आहे त इलेक्शन कमीशन ऑफिसर घोटकी इमरान अहमद शेख ए इलेक्शन ऑफिसर अब्दुल माजिद कलोहड़ो ऑफिस में यरगमाल पढ़ाए तशद्दुद करे मौत मार धमकियूं ॾिनियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां घोटकी मां शेयर कई पिया। घोटकी जी अदालत चीफ इलेक्शन कमीशन इमरान अहमद शेख ऐं इलेक्शन ऑफिसर मथां केस दाखिल करण जो हुक्म ॾेई चुको आहे। अदालत वकील गुलाम रसूल मर्जी दाखिल दरख्वास्त ते चीफ इलेक्शन कमीशन ऐं इलेक्शन ऑफिसर खिलाफ केस दाखिल करण जो हुक्म ॾेई चुको आहे। दरख्वास्त गुजार मौक़िफ़ इख्तियार कंदे चयो आहे त इलेक्शन कमीशन ऑफिसर घोटकी इमरान अहमद शेख ऐं इलेक्शन ऑफिसर अब्दुल माजिद कलोहड़ो ऑफिस में यरगमाल पढ़ाए तशद्दुद करे मौत मार धमकियूं ॾिनियूं आहिनि। घोटकी मां ख़बर अवां सां शेयर कई पिया। घोटकी जी अदालत चीफ इलेक्शन कमीशन इमरान अहमद शेख ऐं इलेक्शन ऑफिसर मथां केस दाखिल करण जो हुक्म ॾेई चुको आहे। घोटकी मां ख़बर अवां सां शेयर कई पिया। घोटकी जी अदालत चीफ इलेक्शन कमीशन इमरान अहमद शेख ऐं इलेक्शन ऑफिसर मथां केस दाखिल करण जो हुक्म ॾेई चुको आहे। अदालत वकील गुलाम रसूल मर्जी दाखिल दरख्वास्त ते चीफ इलेक्शन कमीशन ऐं इलेक्शन ऑफिसर खिलाफ केस दाखिल करण जो हुक्म ॾेई चुको। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। घोटकी मां जब्बार महर का जी। जब्बार आगाह कजो। जी मामा के ॿुधो न त मकानी चूंडनि जे हवाले सां घोटकी जी अदालत चीफ इलेक्शन कमीशन मथां ऐं जेको इलेक्शन कमीशन ऑफिसर आहे इमरान शेख मथां केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। उन हवाले सां गुलाम रसूल मार घोटकी जी अदालत में चीफ इलेक्शन कमीशन ऑफिसर जे मथां पटिशन दाख़िल कराई जंहिंखां पोइ जेको आहे सो अदालत पारां जेको आहे सो हुनजे मथां केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। जंहिं ते जेको आहे सो वकील मौक़िफ़ इख्तियार कयो त चीफ इलेक्शन ऑफिसर यरगमाल बढ़ाए से खेस जेको आहे सो वोटनि में हेराफेरी कई आहे। उन हवाले सां अदालत जेको आहे सो हुनजे मथां केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी महिरबानी जब्बार तफ़सील ॾियण जे लाइ।